الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا توبوا إلى الله توبة نصوحا عسى ربكم أن يكفر عنكم سيئاتكم ويدخلكم جنات تجري من تحتها الأنهار يوم لا يخزي الله النبي والذين آمنوا معه نورهم يسعى بين أيديهم وبأيمانهم يقولون ربنا أتمم لنا نورنا واغفر لنا إنك على كل شيء قدير. قال النبي صلى الله عليه وسلم المؤمن إذا أذنب كانت له نقطة سوداء على قلبه إن تاب واستغفر سكل قلبه وإلا كالقوذ. وقال النبي صلى الله عليه وسلم طوبى لمن وجد في صحيفته استغفارا كثيرا. सब दोस्त अहबाब दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। मुसलमान भाइरो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे ॿ नेमतूं अज़ीम अता फरमायूं आहिनि। हिकु क़ुरान शरीफ़ जी नेमत, ॿी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नेमत। जेको इंसान कलामुल्लाह खे चिंबड़ियो उन जी बि दुनिया आख़िरत भली। जंहिं इंसान रसूलुल्लाह सां निस्बत ताल्लुक़ रखियो उन जी बि दुनिया ऐं आख़िरत बहितर। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहे अल्लाह जा रसूल पैगंबर हैं जो फरमायूं त अना सय्यिद वुलद आदम यौमल क़ियामत वला फ़ख्र। मां इंसानियत जो सरदार हूंदुसि क़यामत जे ॾींहुं, पर मूंखे इन शइ जो फ़ख्र न आहे। जीअं हिकिड़ो आलिम दीन नेक सालिह इंसान कंहिं दीनी मनसब ते पहुचंदो आहे, को हिकिड़ो आलिम दीन हदीस पाक जो सबक पढ़ाईंदो, को नेक साले बानो मस्जिद शरीफ जो इमाम थींदो, मुसल्लो पढ़ाईंदो, त उहो इंसान पंहिंजे अंदर इन नेक अमल ते
फ़ख्र ऐं उनखे तकब्बुर पैदा न थींदो, आजिज़ी कंदो आहे त बराबरि अल्लाह जे तरफ़ां इनाम ऐं इहसान, लेकिन चवंदो त मां इन शइ जे लाइक़ु न आहियां, ऐं रब जी मुंहिंजे मथां महिरबानी ऐं भलाई आहे। ईअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अना सय्यिदु वुलद आदम यौमल क़ियामत वला फ़ख्र, लिवाउल हम्द बियदी यौमल क़ियामत वला फ़ख्र। अल्लाह से मूंखे हम्द ऐं तारीफ़ जो झंडो ॾींदो क़ियामत जे ॾींहुं, पर मूंखे उन शइ ते फ़ख्रु न आहे। अल्लाह जा नेक साले बाना था फरमाइनि त इंसान खे जेका दीन जी नेमत मिले, निमाज़ जी तौफ़ीक़ थिए, क़ुरान शरीफ़ जी तौफ़ीक़ मिले, रब जे ज़िक्र जी तौफ़ीक़ मिले, दीन जे कंहिं बि शोबे में ख़िदमत जी तौफ़ीक़ मिले, त इंसान उन शइ ते फ़ख्रु न करे। जीअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल पैगंबर आहिनि, पर फरमाइनि था बराबरि मां इंसानियत जो सरदार आहियां, पर मूंखे फ़ख्रु न आहे इन शइ ते। अल्लाह जे हम्द जो झंडो मुंहिंजे हथ में हूंदो, पर मूंखे इन शइ ते फ़ख्रु न आहे। तंहिंजे करे महबूब मुस्तफ़ा फरमायो, मन तवाज़अ लिल्लाहि रफ़अहु अल्लाहु, जेको निवड़त कंदो, आजिज़ी कंदो, अल्लाह से उनखे मथां कंदो आहे। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़ा आहिनि, साहबी सगोरो ख़िदमत में आयो, तारीफ़ कयई, तव्हां वॾा ख़ुशि नसीब ख़लीफ़ा हो जो तव्हां जे ख़िलाफ़त में कैसर ऐं किसरा जूं सल्तनतूं बादशाहियूं फतह थियूं आहिनि। अल्लाह से इहो एज़ाज़, इहो शान अव्हां खे फरमायो, अव्हां खे ॾिनो आहे। त हज़रत उमर साईं उथिया, मस्जिद नबी मां उथी करे पाणीअ जी खली कुल्हनि मुबारकनि ते खणी उन मां पाणीअ जो हिसो, सेर, ॿ सेर, टे सेर, चार सेर, हर हिक जे दरवाज़े ते दरवाज़ो में आवाज़ करे ऐं उन जे घर में रखनि पिया पाणी। त साहबिन सगोरनि अर्ज़ु कयो त साईं, तव्हां ख़लीफ़तुल मुस्लिमीन आहियो, तव्हां इहा ख़िदमत छो था कयो? फरमायो, कंहिं इंसान मुंहिंजी बेजा मदह कई, साराह कई, जंहिं ते उमर जी तबियत में कुझु फ़ख्रु पैदा थियो, तंहिंजे करे पंहिंजे कुल्हनि ते पाणीअ जी मशकीज़ी खणी करे इंसाननि जे दरनि ते रखां थो त उमर, तो में ख़ूबी ख़सलत इहा आहे त इंसानियत जी ख़िदमत करे अर्श वारे रब खे राज़ी करे। त इहा ही हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत ऐं तरबियत। तंहिंजे करे इंसानो, सहाबी सगोरा उहे इंसान आहिनि, बराबरि उन्हनि में दीन जूं वॾियूं वॾियूं ख़ूबियूं ख़सलतूं आहिनि, लेकिन तवाज़ो ऐं आजिज़ी बि बेइंतिहा आहे। पंहिंजे इबादत ऐं नेकीअ ते फ़ख्रु न आहे। ऐं असुल इहा शइ आहे, असुल इहा शइ आहे त इंसान खे पंहिंजे नेक अमल ते फ़ख्रु पैदा न थिए। तंहिंजे करे इंसानो, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां असांखे तालीम ॾिनी, जॾहिं मां अल्लाह जो रसूल पैगंबर इंसानियत जो सरदार आहियां, पर उन ते फ़ख्रु नथो कयां। लिवाउल हम्द बियदी, अल्लाह जे हम्द जो झंडो मुंहिंजे हथ में हूंदो, पर फ़ख्रु नथो कयां। यानी आजिज़ी आहे, निवड़त आहे। इहा ई इंसान जी वॾे में वॾी ख़ूबी आहे, वॾे में वॾी इहा ख़ूबी आहे। साहबी सगोरा कहिड़ा इंसान आहिनि? हज़रत अमर बिन आस रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं मिस्र खे फतह था करनि, त मुक़वक़िस जेको फिरौन जे ख़ानदान जो बादशाह आहे, पंहिंजा नुमाइंदा मोकिले थो त वञी ॾिसी अचो मुसलमाननि खे कहिड़ी कैफ़ियत में जेके मदीने खां आया आहिनि मिस्र जे इलाइक़े खे फतह करण, त उन्हनि खे ताक़त, असबाब, वसाइल छा आहिनि। त जॾहिं उन्हनि जा नुमाइंदा आया, पंहिंजे बादशाह खे चवण लॻा, साहबिन सगोरनि जी ज़िंदगी मुबारक ॾिसी, त रायना क़ौमन अल मौत अहब्बु इलैहिम मिनल हयात। असां अहिड़ा इंसान ॾिसी आया आहियूं जिन खे दुनिया खां वधीक आख़िरत जो शौक़ु आहे, आख़िरत जो शौक़ु आहे, शहादत जो शौक़ु अथव।
यानी हिन दुनिया सां एॾो शौक़ु न अथनि पर दीन ख़ातिर जान क़ुर्बान थी वञे उन शहादत जो वॾो शौक़ु। हज़रत साद रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहिनि, उन जा वालिद आहिनि हज़रत हैसम रज़ियल्लाहु अन्हु। बदर जी जंग में ॿई पीउ पुट सहाबी चवनि था हिक ॿिए खे त तूं घर में तरस त मां वञा जिहाद में, रब मूंखे शहादत नसीब करे। हज़रत साद रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजे वालिद साहब खे चयो त अबा तव्हां घर में तरसो, मां नौजवान आहियां, दिलेरी सां विढ़ंदुसि, मुंहिंजी जान इस्लाम क़ुर्बान ते क़ुर्बान थी वञे, रब मूंखे शहादत ॾे। पीउ थो चए त पुट साद जे तुंहिंजी शहादत जी तमन्ना आहे त तुंहिंजे वालिद साहब जी बि इहा ई शहादत जी तमन्ना। पोइ आख़िर उन्हनि पाण में फ़ैसिलो इहो कयो त जंहिंजो कुणो निकितो उहो वेंदो जिहाद में। हज़रत साद जो कुणो निकितो, हज़रत साद रज़ियल्लाहु अन्हु आया। ग़ालिबन बदर जे जंग में जिहाद में 22 या कमो बेश सहाबी सगोरा शहीद थी पिया। हज़रत साद रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं शहीद थी विया त हज़रत हैसम रज़ियल्लाहु अन्हु जा वालिद साहब आया। हज़रत साद जे पेशानीअ खे बोसो चुमी ॾेई फरमायूं त साद केतिरो ख़ुशि नसीब आहे, शहादत जी तमन्ना त तुंहिंजे वालिद साहब खे बि हुई, तुंहिंजे पीउ खे बि हुई, आहियूं त ॿई मुस्लमान साहबी, पर तूं उहो ख़ुशि नसीब आहे जो तूं पंहिंजे पीउ खां अॻे जन्नत में वञी रहियो। रायना क़ौमन अल मौत अहब इलैहिम मिनल हया। त मुक़ौक़िस खे पंहिंजा नुमाइंदा चवनि था त असां अहिड़ा इंसान ॾिसी आया आहियूं मुस्लमान जन खे हिन ज़िंदगी हयातीअ खां वधीक मौत ऐं शहादत सां शौक़ु आहे। ऐं इंसान शहादत दीन जो एॾो वॾो दर्जो आहे, नेमत आहे जो तव्हां उलमा खां ॿुधो आहे त शहीद जॾहिं जन्नत में हूंदो त रब साईं उन्हनि खां तमन्ना कंदो, जन्नतनि खां पुछंदो त तव्हांजी का घुर का तमन्ना आहे त शहीद रब जी बारगाह में चवंदा त अल्लाह से बराबरि तुंहिंजी जन्नत बि आहे पर असां दुनिया में वञूं दीन ख़ातिर असांजी जान खे तकलीफ़ूं अचनि ऐं तुंहिंजे दीन ते असां क़ुर्बान थी अचूं, बसि इहा ई तमन्ना आहे। उन में जेका लज़त हुई शहादत में उहा लज़त हिन तुंहिंजी जन्नत खां बि वधीक आहे। हाणे हिते उलमा इकराम था फरमाइनि त छो शहीद में इहा ख़्वाहिश हूंदी, हिन जे करे जॾहिं इंसान शहीद थींदो आहे बज़ाहिर जिस्म मां रत हलंदी आहे, बज़ाहिर शहीद खे तीर लॻंदा आहिनि, धक था लॻनि, घाव था लॻनि, ज़ख़म था थियनि, ऐं शहादत जे दौरान उनखे अल्लाह जो दीदार नसीब थींदो आहे। पोइ रब जे दीदार जी रूहानी अहिड़ी लज़त आहे जो को शहीद खां उहा ज़ख़म उहा तकलीफ़ महसूस ई न थींदी आहे, अल्लाह जे दीदार में अहिड़ी लज़त आहे। उनजो मिसाल ईअं आहे जीअं तव्हां असां मुस्लमान को इंसान हितां वियो हज ते, हज करण वियो, हाणे उन मुस्लमान खे तव्हां असां मुबारक ॾींदा आहियूं न, हाजी सगोरा तोखे मुबारक हुजे, छो हालांकि बज़ाहिर ॾिसजे त इहो हाजी सगोरो जॾहिं घर में हो हिते हुयो त पंहिंजे औलाद बचड़नि सां गॾु, हज ते वियो त घर खां जुदा, हिते हुयो सिंधी टोपी पाईंदो, बूट बि पाईंदो हो, कपिड़ा बि बोसकी पाए, नौकर चाकर माण्हू अॻियां पोयां गॾु हलनि, खाधा पीता बि खाए, तायुश ऐश जी ज़िंदगी गुज़ारींदो हो। पर जॾहिं हाजी सगोरो हज ते वियो ॾिठोसीं त यार हिन जे जिस्म ते ॿ कपिड़ा आहिनि, आहे त नवाब सरदार मुल्क जो हुक्मरान बादशाह हुआ, लेकिन जॾहिं हज में हुयो त जिस्म ते ॿ चादरूं पयूं हुअसि, जीअं हिकिड़े मैयत ते कफन पियो हूंदो आहे, इहे कफन जी कैसियत हुअसि। मथे ते टोपी बि न हुयसि, पेरनि में बूट बि न हुयसि, सादी चौपल पातल हुअसि। कॾहिं मिना जे उन ही मैदान में सुतो पियो आहे, कॾहिं अरफात जे पथरेली ज़मीन ते वेठो आहे, अखियुनि मां लुड़क हारे रब जे बारगाह में दुआऊं थो करे, लब्बैक अल्लाहुम्म लब्बैक जो सना रब जी तारीफ़ ज़िक्र थो करे। पर इन इंसान खे बज़ाहिर ॾिठोसीं ईअं
जो हिन जे जिस्म ते बोस्की कपड़ो न हो, हिन खे बूट पातल न हो, हिन खे टोपी पातल न हुई, सादी जिंदगी हस, दुख गम तकलीफ़ जी जिंदगी हस। पर जॾहिं इहो मोटी आयो त इन खे असां मुबारक ॾियूं था। छो? हिन जे करे त हज एॾी वॾी इबादत है, जॾहिं इंसान बैतुल्लाह जो तवाफ़ थो करे, मिना जे मैदान में आए त उते अल्लाह जी रहमत इंसान जे तरफ़ मुतवज्जी थींदी आहे। पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हज मबरूर मक़बूल हज एॾी वॾी नेमत है, इंसान ईअं गुनाहनि खां धोपिजे थो ॼण हिकिड़ो ॿारड़ो जीअं माउ जे पेट खां आयो आहे, ईअं हाजी सॻोरो गुनाहनि खां पाक थो थी वञे। त हाणे उन हज में अल्लाह जी रहमत थिए थी, रब जी रहमत जे करे उनखे मुबारक ॾियूं था त तोखे मुबारक हुजे। तीअं इंसान शहादत भी एॾो वॾो अज़ीम दर्जो आहे जो बज़ाहिर हुनखे तीर लॻनि था, नेज़ा लॻनि था, पर उन वक़्त में अल्लाह जो जेको क़ुर्ब दीदार थो नसीब थिए, इन जे करे शहीद जन्नत में तमन्ना कंदो त रब साईं बराबरि तुंहिंजी जन्नत है, पर तुंहिंजी जन्नत खां वधीक शहादत जो दर्जो लज़त वधीक। त इतां मालूम थिए थो इंसान जॾहिं हिकिड़ो इंसान कलमो पढ़ंदो, ईमान आणींदो, ईमान कलमे खां पोइ जॾहिं हिन जे दिल जो तवज्जो ख्याल अल्लाह जे तरफ़ थियो, दिल पंहिंजे रब सां जोड़ियई, हाणे हिन खे निमाज़ में अहिड़ी लज़त ईंदी ॼण अल्लाह जो दीदार थियो। क़ुरान पाक सां हिन खे रूहानी अहिड़ी लज़त ईंदी ॼण अल्लाह जो दीदार क़ुर्ब थो थिए। अल्लाह जे ज़िक्र सां हिन खे रूहानी अहिड़ी लज़त ईंदी ॼण जो रब जो क़ुर्ब, रब जो दीदार थो थिए। महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत सीरत ते, दीन इस्लाम ते हलण में हिन खे अहिड़ी रूहानी लज़त महसूस थींदी ॼण अल्लाह जो क़ुर्ब ऐं दीदार थो थिए। इहो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तअब्बुदल्लाह कानक तरा, ईअं अल्लाह जी इबादत कर ॼण तूं रब खे ॾिसे। इहा त इबादत हूंदी आहे अंबिया इकराम जी, अल्लाह जे सालेह फरमा बरदार माननि जी। ॿियो दर्जो मुसलमान जो इहो आहे त ईअं इबादत कर का अन्नहु तराक, तोखे रब ॾिसे थो। जे तूं नथो ॾिसे, इंसान खे क़ुरान शरीफ़ पढ़ंदे, ज़िक्र कंदे, सुन्नत शरीयत ते हलंदे, दीन ते हलंदे, नमाज़ पढ़ंदे, इहा उनखे कैफ़ियत थिए त रब मूंखे ॾिसे थो। माना उन इबादत में रियाव ऐं ॾेखाव न थिए। इंसान कम से कम उन इबादत नेक अमल में पंहिंजो पाण खे इन शइ ते सोचे, मां रब सां सचो आहियां या मां रब सां सचो न आहियां। जीअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अस्वा उसारिक़ु अल्लज़ी यसरुक़ु बैन सलाह, बुछड़े में बुछड़ो चोर उहो आहे जेको निमाज़ में चोरी करे। ये तो कोने माण्हू निमाज़ में वञी करे पर या खीसा पटींदो, मोबाइल खणंदो, बकरी काहीं जो निमाज़ में, ईअं त न आहे। याने हुजे त इंसान निमाज़ में बज़ाहिर बीठो मुसल्ले ते आहे, बज़ाहिर बीठो मस्जिद शरीफ़ में आहे निमाज़ में, पर हिन जे दिल ऐं दिमाग़ जा ख्याल दुनिया जे तरफ़ आहिनि। परायो हक़ खावां, हे गुनाह कयां, हीअ दुनिया जी शइ हुजे। माना निमाज़ में भी दुनिया जूं शयूं हिकिड़ा त हिन ख्याल विस विसा गैर अख्तियारी, ॿिया हिन ॼाणी वाणी ख्याल करण। इन जे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हर निमाज़ खां बाद इस्तिग़फ़ार पढ़ंदा, अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह। त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्तिग़फ़ार जी तालीम ॾिनी आहे। सहाबी फरमाइनि था, असां ॾिठोसीं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी में वेठासूं, महबूब मुस्तफ़ा एतिरो इस्तिग़फ़ार पढ़ियो, हिकिड़ो साहबी थो चए त 70 खां वधीक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इस्तिग़फ़ार पढ़ंदा रहिया। अल्लाह से मूंखे माफ़ी ॾे, रब से मूंखे माफ़ी ॾे। त इतां मालूम थो थिए त जहिड़ा इंसान तव्हां असां रब जा थी रहूं, जो दुनिया में रही दिल जो तवज्जो ख्याल अल्लाह जे तरफ़ हुजे, ओड़ी निमाज़ नाही, ओड़ो क़ुरान नाही, ओड़ी इबादत नाही, ओड़ा रब जा बाना नाहियो। तंहिंजे करे हुकुम आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा,
ऐं मुसलमानो मोमिनो सच्ची तौबा कयो सच्ची तौबा तौबत नसूहा सच्ची तौबा इनखे चइबो आहे त इंसान खां जेका ग़लती थी आहे जेको गुनाह थियो आहे एॾो रब जो ख़ौफ़ रब सां अहिड़ो ताल्लुक़ थिएसि वरी उहो गुनाह त न करे पर जेकॾहिं उहो गुनाह यादि अचेसि त उन ते रोए उन ते पेशेमान थिए हज़रत उक़बह रज़ियल्लाहु अन्हु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में अर्ज़ कयई त मन निजात या रसूल अल्लाह जा रसूल कलमो त पढ़ियो अथसि मुसलमान त आहियूं आख़िरत भली कीअं थींदी रब असां खां राज़ी थिए जेको तव्हां असां कलमो पढ़ियो आहे निमाज़ था पढ़ूं नेक अमल था कयूं छाजे करे अल्लाह से राज़ी थिए त उन साहबीअ सॻोरे अर्ज़ कयो मन निजात या रसूल अल्लाह जा रसूल आख़िरत कीअं भली थींदी फरमायो उक़बह टे कम कर अलज़िम लिसानक रतबन बिज़िक्रिल्लाह पंहिंजी ज़ुबान खे हमेशह रब जे ज़िक्र में रख अल्लाह खे वेठो यादि कर अल्लाह खे यादि कर रब सां ताल्लुक़ हुजे ॿियो सहाबी आहे अब्दुल्लाह इब्न बुसर रज़ियल्लाहु अन्हु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अर्ज़ कयई साईं रब साईं तव्हां खे हयाती ॾे लेकिन तव्हां खे बि दुनिया छॾणी आहे दुनिया तव्हां खे बि छॾणी आहे पोइ जेकॾहिं अव्हां दुनिया में न हुजो ऐं असां में कमियूं कोताहियूं थियनि त पोइ असांखे अहिड़ो त अमल नसलियो जो असांजी ज़िंदगी दीन ते रहे ऐं रब असां खां राज़ी थिए उन सहाबीअ खे बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अलज़िम लिसानक रतबन बिज़िक्रिल्लाह अब्दुल्लाह पंहिंजी ज़ुबान अल्लाह जे ज़िक्र सां ताज़ी रख बस रब खे वेठो यादि ऐं हदीस पाक आहे जॾहिं इंसान अल्लाह जो नालो थो वठे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह रब जो ज़िक्र थो करे हदीस पाक है रब साईं फरमाए थो त फ़रिश्ते खे जेको बानो मां रब जो ज़िक्र थो करे इन बाने जे चपन खे मां रब बोसो ऐं चुमी थो ॾियां अल्लाह जो ज़िक्र एॾी वॾी शइ आहे रब जो नालो वठणु एॾी वॾी शइ आहे ऐं इंसानो एतिरे क़दुरु अल्लाह से फरमाए थो फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम तव्हां मूंखे यादि कयो त मां बि तव्हांखे यादि कंदुमि माना जेको दुनिया में चाहे थो मां रब जे हिफ़्ज़ में हुजां मां रब जे अमान में हुजां मां रब जे तहफ़ुज़ में हुजां रब मुंहिंजी हिफ़ाज़त करे उहो इंसान अल्लाह जो ज़िक्र करे रब खे यादि करे रब जे ज़िक्र एॾी वॾी नेमत है जो उहो इंसान अल्लाह जे हिफ़्ज़ में अल्लाह जे अमान में रब जी तहफ़ुज़ में अचे जे रात जे वॻड़े में हिकिड़ो इंसान आहे चोर जो भउ नथसि कंहिंजो हिनखे डपु ख़ौफ़ नथो थिए राति जो अधु राति घुमे थो बदअमनी आहे चोरी चकारी आहे छो थो घुमे बाबा मां फिलाणे सरदार जो माण्हू आहे फिलाणे मां MP MNA जो माण्हू आहे तंहिंजे करे हिनखे डपु ई कोन्हे राति जो पियो घुमे थो ईअं ई इंसान हो दुनिया हिकिड़ो अंधेरो आहे जॾहिं इंसान इन दुनिया में पंहिंजे रब सां ताल्लुक़ थो रखे दिल में अल्लाह खे जॻह थो ॾे रब जो ज़िक्र थो करे अल्लाह बि फरमाए थो त इहो मुंहिंजो माण्हू आहे इहो मुंहिंजो माण्हू आहे फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम जेको मूंखे यादि कंदो मां रब हुनखे यादि कंदुमि इन जे करे अल्लाह से फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा त हज़रत उक़बा सहाबीअ खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अलज़िम लिसानक रतबन बिज़िक्रिल्लाह ॿियो फरमायूंसि त अलज़िम बैतक घर में रहंदो पंहिंजे घर में रह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सहाबा इकराम पुछो क़ुरान पाक में भी ज़िक्र आहे फितने जो वल फितनतु अशद्दु मिनल क़त्ल फितनो खून खां भी वधीक है फितनो छा है असुल फितनो अरबीअ में इनखे चइबो आहे जॾहिं माण्हू सोन विकिणे बाज़ार में त उन सां मिलावट हुजे गश जंहिंखे चइबो आहे मिलावट पोइ इंसान उनखे फ़र्क़ न करे सघे त हे सोन असुल आहे ख़ालिस आहे या हिन में मिलावट इनखे अरबीअ में चइबो आहे फितनो हाणे मतिलबु छा थी पियो त यानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी उम्मत में हिकिड़ो दौर ज़मानो ईंदो इंसान एतिरो दुनिया जी तरफ़ वधी वेंदा
दुनिया जी तरफ़ वधी वेंदा हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु न करे सघंदा माण्हू जा तालुकात वाबस्तगियूं दुआ सलाम अहिड़ी हूंदी जो माण्हू न सम्झी सघंदो त हक़ छा आहे बातिल छा आहे उन जो सबबु हिकु त क़ुरान ऐं शरीयत खां दूरी हूंदी क़ुरान ऐं शरीयत खां परे हदीस पाक खां परे नाले जा मुस्लमान या वरी दुनिया जी एतिरी घणाई हूंदी तो दुनिया जी मोहब्बत में इंसाननि जूं दोस्तियूं हूंदियूं उथण वेहण दुनिया पैसे जे करे हूंदो त पोइ अहिड़े वक़्त में इंसान हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु न करे सघंदो तौहीद ऐं कुफ्र में सुन्नत ऐं बिदअत में ऐं मामलात में तव्हांजो हिकिड़ो ॻोठड़ो आहे हाणे इन ॻोठड़े जे अंदरि ख़ुदा न ख़ासि त ॿिनि मुस्लमाननि जो पाण में को तनाज़ो थी पियो का ॾेती ॾेती आहे ख़रीद फ़रोख़्त आहे हाणे तव्हां हिकिड़े माण्हू वटि फ़ैसिलो खणी वियो पाण खे सम्झे त अथो त मां वॾो आहियां फ़ैसिलो कयां उनखे ख़बर ई कोन्हे त हक़ कंहिंजो आहे ईअं थींदो आहे ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे हदीस पाक में हिकिड़ो फ़ैसिलो कंदड़ अहिड़ो इंसान आहे जंहिंखे ख़बर ई कोन्हे त हक़ छा आहे न हक़ छा आहे हे जेके ॿ माण्हू मुॾे आया आहिनि हक़ ते केरा ना हक़ ते केरा सही केरा ग़लति केरा उहो माण्हू नथो सम्झी सघे पंहिंजे अक़ुल ते फ़ैसिलो करे थो इन जो फ़र्ज़ु हो त कंहिं आलिम दीन मुफ़्ती साहिब खां नेक साले बाने खां रहबरी वठे हा पोइ बि हिन उन पंहिंजे अक़ुल ते फ़ैसिलो कयो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो इंसान जहन्नम में त इन जो एतिरो त फ़र्ज़ु हो न हक़ ना हक़ जी पहचान त करे न सुञाण करे असांजा ॾाॾा साईं रहमतुल्लाह अलैहि हिकिड़ो फ़क़ीर आयो उहो को दुआ पियो घुराए चएसि फिलाणे इंसान जे लाइ दुआ घुरो वीचारो इम्तिहान में आहे तकलीफ़ में आहे त उते हिकिड़ो ईअं शख़्स आयो ॿियो हिकिड़ो फ़क़ीर वेठो नेक साले बानो उन हज़रत साईं जन खे इहो अर्ज़ु कयो तामनु अलल बिर्र व तक़वा वला तामनु अलल इस्म वल उद्वान नेकीअ ते तामन कयो गुनाह ते न कयो उन फ़क़ीर अर्ज़ु कयो त साईं जंहिं जे लाइ हे तव्हांखे दुआ जे लाइ चवे थो न इहो ख़ुदि ज़ालिम आहे इहो ख़ुदि ज़ालिम आहे इन खून में इहो मुलविस आहे जेको क़तल थी पियो आहे नाहक़ नाहे इहो ख़ुदि इन ते छंडा पवनि था त हज़रत साईं जन जा हथड़ा दुआ में खयल हुया उतो ई मोटायूं दुआ न घुरियो त एतिरो आहे इंसान खे एतिरी त रब जी सुञाण हुजे त अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे जॾहिं फितनो थी पए पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उन वक़्त में ॿ शयूं कयो अल्ज़िमुल जमात खे चिंबड़ी पियो जेके दीनदार नेक साले जाॾे हुजनि उन पासे ॾे लाड़ो कयो उलमा दीनदार साले माण्हू या ॿियो फरमायो त उन वक़्त में अल क़ाइद ख़ैरु मिनल उन वक़्त में जेको उन फितने में शरीक न आहे वेठो आहे उहो भलो आहे वल क़ाइम ख़ैरु मिनल माशी जेको बीठो आहे उन फितने में पवण खां भलो आहे त माण्हू ख़ामोश थी बीह रहे त याने मक़सदु ही थी पियो त हज़रत उक़बह सहाबीअ खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्ज़िम बैतक घर में रहो माना जॾहिं ॾिसो था त दुनिया जा माण्हुनि जा मामलात अहिड़ा आहिनि हक़ सच जी ख़बर नथी पए माण्हुनि जा मामलात हिन मिलावट वारा पैसो पाई अहिड़ो आहे माण्हू जो उथण वेहण दुनिया ख़ातिर आहे पोइ अहिड़ी शइ में अल्ज़िम बैतक इंसान अकेलो थी विहे पंहिंजे घर में वेहे बसि अल्ज़िम बैतक टियों पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबीअ खे फरमायो वब के अला ख़तियत आयो उक़बह तू चवे थो त मुंहिंजो रब मूंखां राज़ी थिए आख़िरत भली थिए वब के अला ख़तियत पंहिंजे गुनाहनि ते रोअंदो कर त तूबू इलल्लाह तौबतन नसूहा सची तौबा इहा आहे त इंसान खां जेके ग़लतियूं गुनाह थिया आहिनि हिकिड़ा त गुनाह उहे थींदा आहिनि जंहिंजी इंसाननि खे बि ख़बर आहे मुआशिरे खे बि हिकिड़ा उहे गुनाह आहिनि इस्तफ़्त नफ़्स पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसान पंहिंजी दिल में ॾिसे पंहिंजे सीने में ॾिसे हासिबु क़ब्ल अन तुहासबु हज़रत उमर साईं फरमाइनि था क़यामत जे हिसाब किताब खां अॻ में पंहिंजो पाण हिसाब वठो अखि खां ज़ुबान खां हथनि खां पेरनि खां नज़र छा थी गुफ़्तगू छा थी उथण वेहण कहिड़ो थियो त पोइ इन जे करे हुकुम आहे इंसानो अल्लाह जे दर ते तौबा कयो तंहिंजे करे इंसानो तव्हां असां जहिड़ा रब जा बाना थी रहूं ओड़ा नथा रहूं तंहिंजे करे हुकुम आहे
त अल्लाह जे दर ते तौबा इस्तिग़फ़ार घणी करिणी। हिकिड़ो त हे ज़ुबान सां इस्तिग़फ़ार, ॿियो आहे दिल जे इख़लास सां इस्तिग़फ़ार। दिल अल्लाह जे तरफ़ मुतवजे थिए, उहे उज़वा गुनाहनि खां बची वञनि। असुल इस्तिग़फ़ार तौबा इहा आहे। तंहिंजे करे भलारी अॼु राति पई अचे 15 शाबान जी राति, जेका मग़फ़रत माफ़ी जी राति आहे, फ़ैसलनि जी राति आहे। एतिरे क़द्र इन राति जी फज़ीलत है। हिक हदीस पाक में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन राति अल्लाह जी रहमत घणी पवंदी आहे, रब जी रहमत घणी मुतवजी थींदी आहे। एतिरे क़द्र जो रब जी तरफ़ां माफ़ीअ जो ऐलान थींदो आहे। हल मिन मुस्तग़फ़िरिन अग़फ़िर लह, आहे को इंसान गुनाहनि जी माफ़ी वठे मां रब माफ़ कयां। हल मिन मुस्तरज़िक़िन अर्ज़ुक़हु, इन राति रिज़्क़ जी कुशादगी जो ऐलान थींदो आहे को इंसान रब खां रिज़्क़ घुरे। केतिरा ई माण्हू रिज़्क़ रोज़ीअ में परेशान आहिनि। हल मिन मुस्तजीबुन उजीबु लह, अल्लाह जी तरफ़ां ऐलान थींदो आहे को इंसान मां रब खे सॾे त मां रब जी सां जवाब ॾियां। इन जे करे इंसान तव्हां उलमा खां ॿुधो आहे त इन राति मुशरिक खे माफ़ी न मिलंदी, हासिद खे माफ़ी नाहे, शराबीअ खे माफ़ी नाहे, पीउ माउ जे नाफ़रमान खे माफ़ी नाहे। इहा उन वक़्त में माफ़ी नाहे जॾहिं हो दिल जी सचाईअ सां तौबा इस्तिग़फ़ार न करे। पर हिकिड़ो इंसान कलमो थो पढ़े, हिकिड़े इंसान खां ग़लती थी पई, उहा पंहिंजी माफ़ी थो वठे, कंहिंजो हक़ खाधो अथई उहो इंसान खे ॾिए थो, रब खां माफ़ी थो वठे। ईअं कोन्हे त हाणे उनजी तौबा माफ़ी रब वटि क़बूल नाहे, बल्कि अल्लाह साईं तौबा माफ़ीअ जो दरवाज़ो सकरात ताईं खोलियो आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में फरमायो, इन अल्लाह यक़बिलु तौबतल अब्द मा लम युग़रग़िर, जेसी ताईं इंसान सकरात में नाहे तेसी ताईं अल्लाह साईं इंसान जी तौबा खे क़बूल थो करे। इन जे करे इंसानो इहा भलारी राति आहे, सांझीअ खां वठी सुबुह ताईं ऐलान थींदो आहे गुनाहनि जी बख़्शिश जो, अल्लाह जे तरफ़ां रिज़्क़ हलाल जो। रब हर इंसान खे सॾे थो, ऐं इंसानो मां रब सां ताल्लुक़ रखो। अल्लाह जे दर ते तौबा इस्तिग़फ़ार वॾी शइ। मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम में हिकिड़ो इंसान आहे, उन जी ख़िदमत में हिकिड़ी औरत थी अचे। कई इंसान हूंदा आहिनि अॼुकल्ह मुआशी बहरान आहे, रिज़्क़ जी तंगी आहे। हिकिड़ी औरत मुड़ुस फौत थियल आहे, बचड़ा आहिनि, यतीम बेवह औरत आहे। बच्चनि जे बुख जे करे दुकानदार वटि अचे थी मूंखे ख़ैरात ॾे, लेकिन दुकानदार थो चवेसि त ख़ैरात ईअं न मिलंदी, अॻ में मुंहिंजी ख़्वाहिश पूरी थिए। वरी उहा औरत मोटी वई, वरी बच्चनि जी बुख ॾिसे, रहम अचे, वरी दुकानदार वटि आई। दुकानदार जो साॻियो ई शर्त आहे मालदार जो त मुंहिंजी ख़्वाहिश पूरी थींदी पोइ तोखे ख़ैर ॾींदो। आख़िर उन सां अंदरि बंदि कमरे में थी। उन वक़्त में उन औरत जो जिस्म थो ॾके। महबूब मुस्तफ़ा फरमायो, मन इक़शअर जसदुल अब्द तहातत ज़ुनूबुहु कमा तहाततिल वरक़ि शजरा। उहो इंसान जंहिंखे अल्लाह जो एतिरो ख़ौफ़ आहे जो हिनखे गुनाह त यादि आयो, पर हिनखे मौत यादि आयुसि, क़ब्र यादि आयुसि, आख़िरत यादि कयईं, जहन्नम खे यादि कयईं, या एतिरो ॾिसो थो त इंसान त नथा ॾिसनि, रब थो ॾिसे, हिन जो जिस्म थो ॾके। महबूब मुस्तफ़ा फरमायो, इन इंसान जा गुनाह ईअं छॾंदा आहिनि जीअं हवाउनि जी मौसम में वणनि तां हवा जो गुज़र थिए, पोइ जीअं उन जा पन हेठि किरंदा आहिनि, ईअं इंसान जा गुनाह छॾंदा आहिनि। कम से कम एतिरो त अल्लाह जो ख़ौफ़ हुजे जो जिस्म अल्लाह जे ख़ौफ़ खां ॾके, त उन औरत जो जिस्म पियो ॾके। नौजवान चयोसि त तुंहिंजो जिस्म छो थो ॾके? चए हिन बंदि कमरे में इंसान त नथा ॾिसनि, पर रब ॾिसे थो, रब ॾिसे थो। जॾहिं कुंवारी औरत हुयमि बेगुनाह न थियो, अॼु बच्चनि जे करे बुख जे करे तुंहिंजे दर ते आई आहे, ऐं तूं हिकिड़े गुनाह जे तरफ़ आणे थो, लेकिन सुभाणे रब खे छा जवाबु ॾिबो? उन औरत जे लफ़्ज़नि, उन जे ख़ौफ़ उन नौजवान इंसान ते बि असर कयो। ज़िना न कई, गुनाह जो अमल न थियो, ख़ैरात ॾिनई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम फ़रिश्ता आया त मूसा अलैहिस्सलाम तुंहिंजी उम्मत में हिकिड़ो बानो आहे जंहिं रब खे राज़ी कयो आहे,
अल्लाह साईं उन जे लाइ सलाम मोकिलिया आहिनि, उनखे वञी सलाम ॾे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम आया पुछाईंदा, उन नौजवान सां मुलाक़ात थी। फरमायूं त तूं को एॾो नेक अमल कयो आहे, तूं एॾो को भलो अमल कयो आहे जो रब तोखां राज़ी थी पियो आहे, रब तुंहिंजे लाइ सलाम मोकिलिया आहिनि। उन नौजवान अर्ज़ु कयो, साईं अल्लाह जा रसूल, मां त गुनाह जे ख़्याल सां अकेलो थियो हुउमि, हिकिड़ी औरत सां बुराईअ जे ख़्याल सां अकेलो थियो हुउमि, लेकिन उनखे अल्लाह जो ख़ौफ़ हो। ख़ौफ़ जे करे जिस्म पियो ॾके, पोइ जंहिंजे करे मां उन वक़्त में ज़िना खां तौबा कई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयुसि त नौजवान, तूं हिकिड़े ज़िना जे गुनाह खां तौबा कई, अल्लाह साईं तुंहिंजी तौबा खे एतिरो त क़बूल कयो जो रब तुंहिंजे गुनाहनि खे त माफ़ कयो, पर रब तुंहिंजे लाइ अर्श खां सलाम मोकिलिया। तंहिंजे करे इंसानो, अल्लाह जे दर ते तौबा अहिड़ी शइ आहे। ऐं रब जी रहमत वधीक आहे। रहमती वसियत अला ग़ज़बी, अल्लाह से फरमाए थो मुंहिंजो रहम गुस्से कावड़ खां ग़ालिब आहे। तंहिंजे करे इंसानो जन्नत में नबी सगोरा अल्लाह जे रहम फज़ल सां वेंदा, सहाबी रहम फज़ल सां, ताबई तबो ताबई अल्लाह जा नेक सालिह आलिम दीनदार क़ुरान जा हाफ़िज़ जेके बि दीन जा मनशब आहिनि, मुस्लमान मोमिन इंसान जन्नत में वेंदो रहम फज़ल सां। लेकिन काफ़िर में जहन्नम में जेको बि काफ़िर वेंदो उहो अदल इंसाफ़ सां, अदल इंसाफ़ सां। उहो मुस्लमान गुनहगार जेको जहन्नम में वेंदो पाक साफ़ थियण जे लाइ उहो बि अदल इंसाफ़ सां वेंदो। तंहिंजे करे रहम वरी शइ आहे। तव्हां असां सभु अल्लाह जे रहम जा तलबगार हो, रब जे माफ़ीअ जा तलबगार हो। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु रात जे वॻड़े में मदीने में घुमनि था, नौजवान तो मिले, शराब जी बोतल ॾिठई त हज़रत उमर सां ई अचनि था। जे हज़रत उमर ॾिठो मुंहिंजे मथां हद हणंदो, मां त हर रात शराब पींदो आहियां, माण्हू त न ॾिसंदा आहिनि, दिली दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ रखे। ऐं अल्लाह साईं बराबरि गुनाहगार माण्हू आहे, मुंहिंजे गुनाह खे तूं ॾिकायो हो, हर रात मुंहिंजी शराब में गुज़रंदी हुई, ऐं रब साईं अॼु मां तुंहिंजे दर ते सची तौबा थो कयां, मूंखे ख्वार न कर। हज़रत उमर मुंहिंजे शराब खे न ॾिसे, मदीने में मूंखे हद न लॻे, मूंखे जे मदीने में खुले आम माण्हुनि जे साम्हूं शराब जी हद सज़ा मिलंदी, मां कीअं माण्हुनि में मुंहुं खणंदुमि। अल्लाह से मुंहिंजे ऐब खे ढक, मां दिलि जी सचाई सां तौबा थो कयां, आइंदा शराब न पींदुमि। बसि हज़रत उमर साईं आया, ॾिठऊं त नौजवान खे हथ में बोतल है, चए छाजी बोतल है, चए सिरके जी आहे। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़तुल मुस्लिमीन फरमायो, न, रात जे वॻड़े में नौजवान सिरके जी बोतल न खणंदो आहे, शराब जी बोतल हूंदी आहे। हाणे बान्हे जॾहिं दिलि जे सचाईअ सां अल्लाह जे दर ते तौबा कयई, अल्लाह साईं शराब जी बोतल खे सिरके में तब्दील करे छॾियो। हज़रत उमर साईं जॾहिं उनजी मुजी लाथी, ढकु लाथो, सिंघनि पिया, हुई त शराब जी बोतल इंसान हो, लेकिन बान्हे जी तौबा रब वटि अहिड़ी क़बूल थी, या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा, सच्ची तौबा जे करे रब साईं शराब जी बोतल खे सिरके में तब्दील करे। इन जे करे इंसानो भला री रात थी अचे, अल्लाह जे दर ते गिड़गिड़ायूं। महबूब मुस्तफ़ा फरमायो, लन यदखुल नार मन बका मिन खशियतिल्लाह हत्ता यलिजल लबन फी दरे। जीअं खीर थणनि खां निकतल उन में मोटाइण तव्हांजे वस में नाहे, फरमायो जेको अल्लाह जे ख़ौफ़ खां रोए थो उन ते बि जहन्नम जी बाहि हराम। तंहिंजे करे अल्लाह साईं तव्हां असांखे पंहिंजो ख़ौफ़ अता फरमाए, अल्लाह से तव्हां असांखे दीन जी सम्झ अता फरमाए। ऐं दोस्तो, इलेक्शन जो जेको माहौल हो, जंहिंमें तव्हां असांखे क़ुरान जे निज़ाम जे करे मेहनत कईसीं, कोशिश कईसीं, नतीजो अल्लाह जे हथ आहे। जेकॾहिं नतीजो न मिलियो, इन में बि रब जी हिकमत आहे, अल्लाह से पंहिंजी हिकमत खे ॼाणे थो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हिकिड़ो सहाबी आयो मकी ज़िंदगीअ में, अल्लाह सचो रब आहे, फरमायो हा। अव्हां सच्चा रसूल हो, फरमायो हा। कुरान शरीफ सचो किताब आहे, फरमायो हा। हे मके वारा काफ़िर नाहक बातिल ते, फरमायो बराबर। चए सही, सचो बि सच्चा बि असां, दीन बि असांजो सचो, कुरान बि असांजो सचो, रसूल बि असांजो सचो, रब बि असांजो सचो। हे नाहक बातिल ते आहिनि, पोइ बि तकलीफ़ूं असांखे अचनि। साहब ये सुवाल कयो,
साईं पोइ बि तकलीफ़ूं असांखे त महबूब मुस्तफ़ा बुरकिया हुन सहाबी सगोरे खे फरमायूं रब इहा शइ घुरे असांजे हज़रत मदन सां हिकिड़ो फ़क़ीर हो बावड़े जे इलाइक़े जो पोइ साईं जन खे अर्ज़ु कयो त साईं अॻे मां निमाज़ न पढ़ंदो हुउमि क़ुर न पढ़ंदो हुउमि ज़िक्र न कंदो हुउमि बाक़ी काई परेशानी न निमाज़ क़ुर ज़िक्र शुरू कयो आहे मूंखे तकलीफ़ां शुरू आहिनि फरमायूं रब साईं गुनाहनि खां धोए थो अल्लाह से गुनाहनि खां पाक थो बणाए इन में रब जी हिकमत आहे तंहिंजे करे अल्लाह साईं जी बि का हिकमत हूंदी लेकिन इंसान क़ुरान पाक जे निज़ाम जे करे कानून जे करे जेका तव्हां असां मेहनत कईसीं जदोजहद कईसीं वोट किताब खे ॾिनोसीं उलमा ऐं उन जे नुमाइंदनि खे असां अहमियत ॾिनीसीं त मन असांजे मुल्क में क़ुरान अचे अमुन अचे निज़ाम इस्लामी अचे तोणी बज़ाहिर न आयो पर क़यामत जे ॾींहुं रब साईं तव्हां असांखे उन्हनि इंसाननि मां उथारींदो बराबरि हिननि बाननि क़ुरान जे निज़ाम जी कोशिशि कई मक़सद अल्लाह जी रज़ा आहे कंहिं इंसान जी रज़ा तो मतिलबु कोन्हे त फलाणो इंसान राज़ी थी तव्हां असां जेकॾहिं किताब खे वोट ॾिनो आहे उलमा खे वोट ॾिनो अथसि मौलाना फज़ल रहमान साहब जे करे त न ॾिनोसीं अल्हम्दुलिल्लाह जमात जामिर आहे मक़सद अल्लाह जी रज़ा आहे असांजो रब असां खां राज़ी थिए हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे हज़रत इमरान बिन हुसैन रज़ियल्लाहु अन्हु पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया पुछा कया सहाबी कमरे में हुए पाण ॿाहिरि आया उन जूं नियाणी रोअनि पयूं सहाबी सगोरे जूं नियाणी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छो थियूं रो पुट चइसे असांजे अबे खे शहादत जी तमन्ना हुई जिहाद में वियो जंगनि में वियो लेकिन उनखे शहादत नसीब थी न थी अॼु असांजो पीउ बिस्तरे ते फौत थो थिए इन ग़म में रोऊं थियूं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न तव्हां ॾुख न कयो तव्हांजो पीउ बज़ाहिर बिस्तरे ते फौत थो थिए लेकिन रब उनखे क़यामत जे ॾींहुं शहीदनि जी जमात मां उथारे तंहिंजे करे तव्हां असां जॾहिं क़ुरान निज़ाम जी दीन इस्लाम निज़ाम मुस्तफ़ा जी मेहनत कईसीं अल्लाह जी नज़र तव्हां असांजे दिलि ऐं इख़लास जे मथां आहे यकीनन रब इन जो अजुर सवाब अता फरमाए अल्लाह से हिन इज्तिमा खे क़बूल फरमाए।